मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई थोड़ा पक्का धरती सारा अड़जी व्यान ज्ञान सारा थोड़ी जॾहिं काती तोसां शादी कई आहे त तंग अची वियो आहियां। कॾहिं कंहिंजी शादी सफ़ा का पिनाण जहिड़ो करे छॾियो थी। उहो दोस्त न का पैसा न घुरिया हुजनि। आ हाणे आ अरे हिननि खे ख़बर न आहे छा हिन रस्ते ते अॻे चरियो धाड़ियल वेठो आहे। लॻे थो त हिननि खे ॿुधाइणो पवंदो न जॾहिं वार चढ़ी आहे न चरे धाड़ियल जो वॾो ज़लील थींदा वॾो ज़लील। उथ उथ ॿुधा हिननि अरे छा थो ॾिसी बिला रुच बि हाणे न बूट बूत में मां त तव्हांजे चङाई में हुयुसि। असां न चङाई में अॻे सॻे शादियुनि तंग कयो तूं चङाई थो ॿुधाई। अॻूं चरियो धाड़ियल वेठो अथव। ॾिसां थो चरे धड़ियल के सभु सॻे चरिया टेकनि हाणे न बूट बसि वञो बुसरियूं पचियल अथव। अच बोड़ी खैरू परू आज शिकार ना है लगो दा शिकार अची वियो हलो विझूं था मथे में मिट्टी अचो। छो मुंहिंजो रस्तो रोकियो अथव? केरु आहियो तव्हां? अड़े रस्ते जा पुट तोखे ख़बर न आहे छा हिते चरियो धाड़ियल मशहूर आहे मशहूर। ख़बर आहे मूंखे तूं वॾो चरियो धाड़ियल आहे। छॾ मुंहिंजो रस्तो। ईअं तूं न सम्झंदे। बस सही बस ग़लती थी वई सुञाणे वरितुसि तव्हांखे। ख़बर पइजी वई हाणे जीअं मां चवां ईअं तोखे करिणो पवंदो। जीअं चवंदा हुए उहे कनि। अड़े छा थींदी थी? मुंहिंजी घरवारी आहे। अड़े इहा घरवारी छा हूंदी आहे? मुंहिंजी त शादी न आहे थियल मूंखे छा ख़बर। अड़े तूं ॿुधाए। साईं हिन जी शादी न थियल त मुंहिंजी कारूं थियल हूंदी। अड़े हिननि खे ख़बर न आहे तूं ॿुधाए। घरवारी खे ज़ाल चइबो आहे। ज़ाल न हिन खे चओ मुंहिंजी मां आहे। न मां छा चवां चरियो आहे छा? हा अम्मी आहे मुंहिंजी। हा चाची अम्मी दी। हा हाणे इहा अम्मी न आहे तुंहिंजी बाक़ी चओ मुंहिंजी भेण आहे। हले न चवंदुमि छा कंदे हले। हा चवेसि भेण। हा भेड़ा चलो मुझे रास्ता चलो प्लीज रास्ता चलो वञ हाणे हल अचो रे। चुप कर बोड़ी चरे धड़ेल जे पीड़ पइजी विया हुआसीं। मसेन गन जान छॾई आहे हथियार जेको कुझु बि चवाए सघनि पिया। सुठो थियो बोड़ी आहे ॿुधोसि कोन हुते हले छा मूंखे हुननि चवायो हिते कावड़जी वञे। हल बोड़ी हल। मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई थोड़ा पक्का धरती सारा अड़जी व्यान ज्ञान।